मुझा मेहरबान भाइयों, अजीज दोस्तों और बुजुर्गों, अल्लाह ताला जी कलाम मुकद्दस कुरान मजीद मां जेके अल्फाज गुज़रियल जुमे ते अवां जे तिलावत कया उहे ही अज तव्हां जे साम्हूं तिलावत करण जो शरफ हासिल थियो आहे। दुआ है अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं असां सभिनी खे उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। महीनो रजबुल मुरज्जब जो शुरू थी चुको आहे। हिन महीने में असां सुन्नत व जमात वटि अहम मौजू हलंदा आहिनि। हिकिड़ो हज़रत सैयदना अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करमल्लाहु वजहुल करीम जी विलादत बासादत हिन महीने जे 13 तारीख़ हिकिड़ो इहो मौजू हलंदो आहे। ऐं ॿियो मशहूर हिन महीने जी निस्बत आहे हबीब किबरिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज सां, जेको अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे पंहिंजे कुदरत ऐं ताक़त सां अर्शी सैर करायो हो ऐं इहो कंहिं ॿिए नबी खे अता न थियो। इहो ख़ासि एजाज़ ख़ासि मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात जे लाइ महिरबानी थी जेका रब्बुल आलमीन हिन महीने में मुस्तफ़ा करीम जी ज़ात बाबरकात जे मथां करण फरमाई। ये तमाम मौजू हलंदा आहिनि, पर चूंकि गुज़रियल जुमे ते मौजू हथ में रहिजी चुको हो, उनखे मुख़्तसर तौर ते हूअं त घणो मौजू आहे, तमाम घणो मौजू आहे, पर मुख़्तसरन अॼु अवां जे अॻियां अर्ज़ु कंदुसि। अल्लाह जी ज़ात बाबरकात खां दुआ है तरब करीम असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हिकु दफ़ो मिली जुली मुंहिंजे महबूब आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां इश्क ऐं मोहब्बत सां दिल जे हुज़ूर सां इहो इरादो करे, इहो सोचे, अखियूं बंदि करे, इहो तसव्वुर करे त गुंबद ख़ज़रा जे साम्हूं वेही ऐं मुस्तफ़ा जे मथां दुरूद पिया पढ़ूं चढ़ायो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वरी पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह जी ज़ात बाबरकात तो फरमाए फ़ानी यसमईन इज़ हुमा फिल गार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना। रब जी ज़ात फरमात दिन में जामियो साद यसमईन दिन में जामियो इज़ हुमा फिल गार जे वक्त नूरे बई गार जे अंदर होया। मामा जी ॿुधायो त मुस्तफ़ा सां हिजरत वारे पाक सफ़र में हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु साण हो ऐं मुस्तफ़ा जी ख़िदमत में अदब हो। मां अर्ज़ कयो त मुस्तफ़ा जी ज़ात सिद्दीक़ अकबर जे हंज में गार जे अंदर हन काफ़िर पोइ अंधा थी चुका हा। मुस्तफ़ा जी ज़ात पंहिंजे पाक हथनि सां
मिट्टी चुचलाई सभिनी जो अखियुनि में उहा मिट्टी पइजी वई सभु अंधा थी विया कंहिंखे बि ख़बर कान पई सुबुह जो ॾिसण त मुस्तफ़ा नाहिन अलीउल मुर्तज़ा आहे त डुकंदा डोड़ंदा भॼंदा पेरा खणंदा हली ऐं ग़ार जे मुंहं ते अची पहुता अबू जहल वॾो काफ़िर हो कटो काफ़िर मुस्तफ़ा जो दुश्मन सॼी ज़िंदगी उन मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात सां दुश्मनी कई ऐं पुछड़ो मौत उनखे मिलियो जो दिल बच्चन उनखे क़त्ल करे छॾियो ख़तरनाक नमूने सां क़त्ल थी वियो बदमाश उन अबू बकर सिद्दीक़ जे घर अची ऐं पुछा कई मुहम्मद काथे आहे उनखे न ॿुधायो वरी लिकायो हाणे पेरा खणी ऐं ग़ार जे मुंहं ते अची पहुता हज़रत अबू बकर सिद्दीक़ हुज़ूर जी ज़ात बाबरकात ॿई उन ग़ार जे अंदर आहिनि हज़रत सिद्दीक़ अकबर खे ख़ौफ़ थियो आहे ड्रिज थियो आहे या रसूल अल्लाह हे मथां बीठा आहिनि जेकॾहिं थोरो बि निगाह हेठि कनि त असांजे मथां निगाह पइजी वेंदनि अल्लाह जी ज़ात बाबरकात तो फरमाए सामी इसनैन इज़ हुमा फिल गार बिन मजामिओ जंहिं वक़्त में गार में हुया ला तहज़न मुस्तफ़ा जी ज़ात हज़रत सिद्दीक़ खे फरमायो ला तहज़न खौफ न कर इन्नल्लाह मअना अल्लाह असां सां गॾु आहे असांखे ॾिसी कोन छॾींदा रब्बुल आलमीन जो इंतज़ाम करे छॾियो आहे तू परेशान न थी डिज न काम ॻाल्हि कान्हे का अल्लाह जी ज़ात बाबरकात अहिड़ो त इंतज़ाम करे छॾियो आहे जो उनजूं दीदूं असांखे ॾिसंदियूं कोन शेख बूसरी रहमतुल्लाह अलैह कसीदे बुर्दे में फरमायो जे तो फस्सिद्क़ु फिल गारे व सिद्दीक़ लम युरमा सिद्दीक़ बोतया सिद्दीक़ बोतया रसूलुल्लाह बोतया तो रसूलुल्लाह जो यार सिद्दीक़ बोतया फस्सिद्क़ु फिल गारे व सिद्दीक़ लम यरमा व हुम यक़ूलून मा बिल गारे मिल इरमी मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम काफ़िर जनता जा पेरो करते करते और गार जे मुंहं ते बीठा मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात हज़रत सिद्दीक़ अकबर भई गार जे अंदर आहिनि पर अल्लाह जी ज़ात काफ़िर जे दिल खे अंधो करे छॾियो आहे गार जे मुंहं ते रब्बुल आलमीन कोरियर खे हुकुम कयो आहे कोरियड़ा भई जो यार ठाहे छॾ जे भुलिजी पवन काफ़िरनि खे पतो न पए त मुस्तफ़ा हिते आहे कबूतरीअ खे हुकुम थियो आहे त आना लाहे छॾ उन आना लाहे छॾिया काफ़िर भुलिजी पिया आहिनि जेकॾहिं लहना त यार टुटे हा कबूतरी आना कोन करे हा अल्लाह जी ज़ात बाबरकात हिननि ॿिनि जीतनि जानवरनि जे करे काफ़िरनि खे भुलाए छॾियो आहे अल्लाह जी ज़ात मुस्तफ़ा जे सदके हिननि ॿिनि जानवरनि खे बि इज़त बख़्शे छॾी आहे जो कोरीअ खे भेटाए कोट रहमतुल्लाह विरायो आहे जे तो हलो हलो कोरीए नाज़ुक जनीनी सुभान अल्लाह कोरिंदे हलो ॾिसो त उन जो छा तरीक़ेकार आहे छा उन जो कम आहे छा पिया कनि बेटा इशारा लॻंदो हलो हलो कोरीए सदको आमिना जे लाल जो उन मुस्तफ़ा करीम जी ज़ात बाबरकात जी मदद इन तरीक़े सां कई अल्लाह जी ज़ात बाबरकात इज़त तो बख़्शे सुभान अल्लाह छा तो बेटा साईं गायस ये तो हलो हलो कोरिए नाज़ुक जनीनी सुभान अल्लाह तंदो सफा नाज़ुक था फरमाया तो हलो हलो कोरिए नाज़ुक जनीनी कदन सारो दी चनड़ पूर न सिखया
बेटा साईं वारो सबक मिलो जदो न कोरी का मोहब्बत सिखो मान जो एकड़े सा ठाह कराइण सिखो जो कोरी कदे छिनदो ना है हुन जो कम ही हुंदो आ ता ॾिसो जेकर 8-10 ॾियारा मां सफ़ाई न कयो त मथे कोरीअड़े जा उजारा थी वेंदा पियो गॾींदो आहे पियो जोड़ींदो आहे पियो तामी ठाहींदो आहे बेटा इहो समझ इन खां सिख त इहो कीअं ॾंढे थो वेठो छिने नथो तूं बि कोरी वारो कमु कर माण्हू वेढ़ा आहे न माण्हू पाण में ठहा माण्हू जो पाण में इत्तेफ़ाक़ कराए माण्हू जो पाण में ॿधी ऐं एको कराए जॾहिं माण्हू जो इत्तेफ़ाक़ ऐं ॿधी थी वेंदी त पोइ दुश्मन जी ताक़त कान हमिलो करे सघंदी रब बि राज़ी थी पवंदो त रब जो हबीब राज़ी थी पवंदो ॿधी आहे शइ आहे ऐं हुज़ूर जी ज़ात बाबरकात जे सीरत खे बि पढ़ी ॾिसो त मुंहिंजे रसूलुल्लाह जे पाक ज़िंदगीअ में मोहब्बत जो दर्स मिलियो आहे ॿिन खे ठाहिण वारो दर्स मिलियो आहे ॿिन खे फिटाइण वारो दर्स कोन मिलियो आहे ऐं कबूतर खे कहिड़ी इज़त मिली जो कबूतर मां ॾिसंदो त कंहिं आम जॻह ते न हूंदो या मस्जिद में हूंदो अमन वारी जाइ आहे या वरी गुंबज़नि ते हूंदो रोज़नि ते हूंदो इहो छा दुआ थियसि मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी ज़ात हाणे हबीबन करीम जी ज़ात बाबरकात लारे सोर जे अंदर 3 ॾींहं था रहनि 3 रातियूं था रहनि ऐं सिद्दीक़ जी ख़िदमत उते मुस्तफ़ा करीम सां अबू बकर जो ग़ुलाम वो सुबुह जो बकरियूं काए ईंदो आहे खाधे पीते जो सामान सिद्दीक़ जे घरां ईंदो आहे बीबी अस्मा सां मुस्तफ़ा करीम सिद्दीक़ जे लाइ घर मां खाधो पीतो तयार करे गार ताईं ईंदी आहे ऐं उहे पेरनि ड्राइण जे लाइ अबू बकर जो ग़ुलाम जेको सुबुह जो बकरियूं फेराए सभु पेरा ड्राए छॾींदो आहे मथां कंहिंखे शक पवे या ख़िदमत ऐं सिद्दीक़ अकबर जी न्याणी हज़रत बीबी अस्मा आख़िरी ॾींहं ते जंहिं वक़्त में सामान ॿधी ऐं ताजुनि जे मथां सवार था थियनि मक्के खां हिजरत था कनि अलविदा था कनि ऐं मदीने ॾांहुं सफ़र था कनि त जेको पाछको आहे जेके असां चऊं उन में सामान पियल आहे उनखे ॿधण जे लाइ का टोड़ी न आहे पोइ अरब जे ज़माने में औरतूं संदरो ॿधंदियूं संदरो हज़रत बीबी अस्मा पंहिंजो चेल वारो संदरो खोलियो उनखे चइबो आहे नुक़ार हज़रत बीबी अस्मा खोले उनखे फाड़े हिकिड़ो हिसो उन पाचके खे ॿधाई ऐं ॿियो पंहिंजे चेल सां ॿधाई मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात या ख़िदमत ॾिठी आहे हज़रत अस्मा के लक़ब अता फरमायल ओ मुझे अबू बकर जी न्याणी तू ज़ात नुक्ता कहना बिन सदन वारिया अयो लक़ब हुजूर जी ज़ात उनखे ॾिनो त आख़िरी ॾींहं ताईं ज़ाहिरी ज़िंदगी जे उन फ़ख्र महसूस कयो जो मुस्तफ़ा जी ज़ात मूंखे लक़ब अता कयो हज़रत अबू हुरैरा मुस्तफ़ा करीम जो सहाबी आहे नालो अबू हुरैरा ना है नालो ॿियो आहे अब्दुर्रहमान पर मुस्तफ़ा जी ज़ात उनखे लक़ब ॾिनो मुस्तफ़ा जी ज़ात कुनियत ॾिनसि अबू हुरैरा हुरैरा हिररा चइबो आहे ॿिली खे हुनजो ॿिलीअ सां प्यार हूंदो हो ॿिलियुनि सां हुनजो कुर्ब हूंदो हो ॿिलियूं सभु हुनखे खाधो ॾींदो हो हुनजी ख़िदमत कंदो हो सभु ॿिलियूं हज़रत अबू हुरैरा जे पुठियां हूंदियूं हुयूं अल्लाह जे महबूब हज़रत अबू हुरैरा जी इहा मोहब्बत ॿिलियुनि सां जो ॾिठी पाण फरमायो त तूं त अबू हुरैरा ऐं ॿिलियुनि जो पीउ आहे हाणे असुल नालो ख़तम थी वियो असुल नाले जी ख़बर ई न आहे आम माण्हुनि खे आम मशहूर थी वियो अबू हुरैरा जेको मुस्तफ़ा जी ज़ात हुनखे अता कई इहा हुनजी मोहब्बत हुजूर जी ज़ात सां हज़रत अली इब्न मुर्तज़ा हिकु ॾिहाड़े कंहिं मामले ते घरां नाराज़ थियो मस्जिद में आयो मस्जिद में अची सुतो तॾहिं मस्जिद पकी न हूंदी जीअं अॼुकल्ह हे मार्बल ऐं टाइल आहे तॾहिं आम कच्ची मस्जिद हूंदी मिटी हूंदी
हजरत अली मुर्तजा आयो ऐं मस्जिद में अची सुतो। फातिमा ज़हरा आई मुझे रसूलुल्लाह वटि साईं अली मुर्तजा नाराज़ थी सुतो आहे वञी अलाए किथे इनखे घुरायो। हज़ूर जी ज़ात बरकात फरमायो वञो वलीअ खे ॻोल्हियो पर ख़बर अथव किथे आहे। मुंहिंजे ग़ैब तां नबी फरमायो त मस्जिद में सुतो पियो आहे, उतां वठी अचोसि। हज़रत अली मुर्तजा खे जो मुस्तफ़ा जो न्यापो मिलियो आहे त ट्रिप ॾेई थियो। हुजूर जो न्यापो जो आयो देरी न कई, उहा मिट्टी छॾण विसरी वई आहे, डुकंदो डोड़ंदो मुस्तफ़ा जी दरबार में अची पहुतो। इहा ई मोहब्बत, इहो मुस्तफ़ा जो अदब जो हुजूर जो न्यापो पे पहुचे त सभु कम फिटी करे हुजूर जे दरबार में पिया अचे। ऐं अल्लाह जो हुकुम बि इहो ई आहे। ए मोमिनो, ए मुसलमानो, जॾहिं अव्हांखे अल्लाह ऐं हुनजे रसूल जो सॾु थिए सभु कम फिटा करे हुननि जे दरबार में पहुची वेंदा कयो। अली मुर्तजा तो अचे। हज़रत अली मुर्तजा मुस्तफ़ा जे दरबार में आयो आहे। मिट्टी को न छॾी अथई, कपड़नि खे मिट्टी लॻी पई आहे। हबीबन करीम जी ज़ात बरकात प्यार मां मुस्कुरायो। खिलीफ़ अबू तुराब वो मिट्टी जा बाबा काथे हैं? उन ॾींहं खां उहो लक़ब कुनियत हज़रत सैयदना अली मुर्तजा जे मथां या पइजी वई जो पाण फरमाईंदा त मुस्तफ़ा वारी कुनियत मूंखे मुंहिंजे नाले जा वधीक प्यारी आहे। या मोहब्बत, इहो प्यार, इहो इश्क अल्लाह जी ज़ात बाबरकात मुस्तफ़ा करीम जी ज़ात बाबरकात खे अता फरमायो। चओ सुभान अल्लाह। हिकु दफ़ो दुरूद पढ़ायो ॻाल्हि खे पूरो कयां। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। वरी आवाज़ सां पढ़ायो सल्लल्लाहु वसल्लम अलैका या। अन्या ज़ोर सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैका वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर मुझे मुस्तफ़ा करीम जी ज़ात बाबरकात सां हम सफ़रा बई ॾाचूं जेके हज़रत सिद्दीक़ अकबर हबीबन करीम जे हिजरत वारे सफ़र जे लाइ वठी रखियो हुयो उहे साण था कर ऐं हिकिड़ो सूंहों बि वठनि था पिया। अब्दुल्ला बिन रग़ाब नालो आहे उनजो। उहो मुस्तफ़ा करीम सिद्दीक़ अकबर जो सूंहों आहे, रस्ते खां वाक़िफ़ आहे काफ़िर पर राज़दान आहे, उनखे साण था कर पिया। हाणे हिजरत जो सफ़र शुरू थो थिए पियो। मुंहिंजे मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात मके खे जंहिं वक़्त में छॾियो आहे अखियुनि मां पाणी थो वहे पियो ऐं अर्ज़ मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात पंहिंजे ज़बाने अतर सां फरमाइनि था पिया ओ मुंहिंजा शहर मक्का तूं मूंखे ॾाढो प्यारो आहे पर छा कयां तुंहिंजे अंदरि रहण वरण मां मुस्तफ़ा खे मजबूर कयो आहे। हाणे अलविदा पियो कयां। हली पंहिंजे आबाई वतन खे छॾियो आहे, पंहिंजे अपे ॾाॾे वारे वतन खे फिटी कयो आहे जंहिंमें मुस्तफ़ा जो जनम थियो आहे उन शहर खे छॾियो आहे। हली उतां निकिरनि था पिया अगछ जे मथां सवार आहिनि। सूंहों मुस्तफ़ा करीम सिद्दीक़ सां साण सफ़र कंदे कंदे हलंदे हलंदे हिकिड़ी जाइ ते था पहुचनि पिया। उन जॻह ते उम्मे मबद नाले हिकिड़ी औरत रहंदी आहे, ॾाढी महिमान नवाज़ आहे। जेको बि रस्ते में ईंदो आहे उनखे मानी कराईंदी आहे, ख़िदमत कंदी आहे। अॼु उम्मे मबद जा बि भाग खुलनि था जो उनजे ख़ीमे में आमिना जो लाल नबियनि जो सरदार महिमान पियो थिए। उम्मे बाबा जा भागा हबीबन करीम जी ज़ात मंज़िल कई आहे। सिद्दीक़ अकबर उम्मे बाबा वटि वञे पियो। ओ उम्मे बाबा अॼु तुंहिंजा भाग आहिनि, काइनात जो लजपाल अॼु तुंहिंजो महिमान कहिड़ी ख़िदमत कंदी आहे? साईं ख़िदमत त कयां हा पर बकरियूं आहिनि को उनखे चरन वयूं आहिनि। हीअ हिकिड़ी बकरी आहे ॾाढी कमज़ोर आहे, खीर कोन्हे इसको और सीधो अथसी को न को सफ़ा ज़ईफ़ आहे।
साईं फरमायो त इहा ई दे असां वटि अहिड़ो तबीब आहे जो तुंहिंजी कमज़ोर बकरी ताक़त वठी पवे। सही न त ताक़त ई न आहे, न करे हिन खे पेट थियो आहे न चाहिए कीअं खीर ॾींदी जॾहिं ओटे त कर। हज़रत सिद्दीक़ मुस्तफ़ा जे अॻियां वा बकरी आंदी आहे, हलीमा करीमन पंहिंजो हथ मुबारक पुठीअ ते बि घुमायो आहे, ओते बि मुस्तफ़ा करीम जा हथ लॻंदा था वञनि। इहो ख़ुदाइयत जे वक़्त में बकरीअ जे मथां आया आहिनि त बकरीअ में अणमयो खीर अची वियो आहे। सुभान अल्लाह। ही उहो लजपाल हो जो जंहिं वक़्त में दाई हलीमा पई खणी वञे त ॿियनि जो माल सुको हो, बीबी हलीमा जो माल साओ ई साओ। घर में अहिड़ी त बरकत थी थिए, खीर फुटे कोन को। जंहिं चरागाह में बीबी हलीमा जो बकरियूं वञनि ढायो अचनि, घर में रोशनी रोशनी। मायूं चवनि, पाड़े वारियूं चवनि, हलीमा एतिरा पैसा घणा थिया थी छा? छो जे सॼी राति तुंहिंजे घर में रोशनी थियूं ॾिसूं। ॿियो भई बारी ॻाल्हि छा आहे? हज़रत हलीमा थी फरमाए त ॿियो कोन्हे को, ज़ाहिरी ॾियो कोन्हे को, पर मूं वटि त पूरे जग खे रोशन करण वारो ॾियो आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी ज़ात बाबरकात जा हथ उन बकरीअ जे ओह ते था लॻनि, ओह में खीर अची वियो आहे। हलीमन करीमन थाम घुराया, सभु थाम भरिजी था वञनि पिया। सिद्दीक़ बि खीर पीतो आहे, हलीमन करीमन जी ज़ात बाबरकात बि नोश फरमायो आहे। अब्दुल्ला बिन रकअत जेको हलीमन करीमन जो सूंहों आहे, उन बि उहो खीर पीतो आहे ऐं ढल कयो आहे। हाणे उतां मुंहिंजे मुस्तफ़ा जी ज़ात सफ़र खे जारी रखियो आहे। हलंदे 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 अॼु जंहिं वक़्त में मस्जिद कुबा जे जाइ ते आहे, उन जाइ ते मुंहिंजे मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात अची पहुता। मदीने में आया, मक्को शान वारो, पर मुस्तफ़ा मदीने में आया त मदीने खे अल्लाह इज़त बख़्शे छॾी। वो जेके मक्के वञनि, मक्के खां वरी मदीने वञनि, पंहिंजे इश्क जो इज़हार हिन लफ़्ज़नि में कनि। छा चवनि? चवनि, मक्का में बरसते हैं अनवार खुदाबंदी। मक्के में खुदा जा अनवार तजल्लुह, मक्का में बरसते हैं अनवार खुदाबंदी। रहमत का लगा देखा बाजार मदीने में, रहमत का लगा देखा बाजार मदीने में। महबूब खुदा का है दरबार मदीने में, है उम्मत यासी के गमखार मदीने में। बेवाहन जी वाह थींदी आहे, बेकसन खे रस्तो मिलंदो आहे, ॾुखनि जा ॾुख दूर थींदा आहिनि, सताइरनि जा सवाल पूरा थींदा आहिनि। जेको मुस्तफ़ा जे दरबार में अर्ज़ कंदो आहे, रब मुस्तफ़ा जे सदके सभु सवाल पूरा करे छॾींदो आहे। सुभान हबीब जन था, हर एक आशिक जी इल्तिजा आहे, आरज़ू आहे त हबीब मुंहिंजो मेहमान थे, मुंहिंजो मेहमान थे। हुजूर जी ज़ात बाबरकात फरमायो त ये मुंहिंजी जेका सवारी आहे, मुंहिंजी जेका ॾाची आहे, हे मुंहिंजी कसवा ॾाची अल्लाह जे हुक्म जी पाबंद आहे। हीअ मामूर आहे जंहिं जाइ ते रब फरमाईंदो ते बीहंदी। मां मीलाद वारे महीने में के ॿुधायो हो त हुजूर जी ज़ात बाबरकात जे आमद खां 1000 साल पहिरियां हिकिड़ो बादशाह थी गुज़रियो, तुब्बा हुमैरी। वो मुस्तफ़ा जो आशिक़ थियो, उन ख़त लिखियो। मदीने में उन घर ठहराया, 400 आलम साण सभिनी आलमनि जे लाइ घर ठहराए ऐं हिकिड़ो घर मुस्तफ़ा जे ज़ात बाबरकात लाइ ठाहियो हुई ऐं ख़त लिखियो हुई त या रसूलल्लाह, मां अव्हां जो ग़ुलाम आहियां, अव्हां जे मथां ईमान आंदो अथमि, मुंहिंजी हिन ईमान खे क़बूल फरमाए।
वो खत पुश्त ब पुश्त हलंदो थे आयो। हज़रत अबू अयूब अंसारी वो उन आलम जेके खत ॾिनो बादशाह जे पीढ़ी मां हो उन ताईं वो खत पहुतो ऐं वो घर जेको बादशाह ठहरायो बीमार हो। इश्क मां ठहियल हो न, मोहब्बत मां ठहियल हो। जेतिरो इश्क हूंदो आहे ओतिरो अता थींदो आहे। मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात जे सवारी के अल्लाह ताला हुकुम फरमायो त इन अयूब अंसारी वारे घर में मंज़िल अंदाज़। सुभान अल्लाह। अयूब अंसारी जा भाग पिया खुलन, गरीबा मिस्कीना, पर मुस्तफ़ा वाली लाजी पदड़ो करे 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 हज़रत अबू अयूब अंसारी जे घर में अची वई। हुजूर जी ज़ात बाबरकात उते लहम था ऐं बैद वारो सिलसिलो हले पियो। सब खां पहिरियां मदीने मुनव्वरह में मुस्तफ़ा जी ज़ात हिजरत जो सफ़र करे पहुता। पहिरियां हुजूर जी ज़ात बाबरकात मस्जिद जो हुकुम ॾिनो त मस्जिद ठाहिणी आहे। निमाज़ सां मोहब्बत ॾिसो, मस्जिद सां मोहब्बत ॾिसो। हुजूर जी ज़ात फरमायो को प्लाट तलाश कयो उते मस्जिद ठाहे ॾिठऊं, तलाश कयूं बिन यतीम बच्चन जो प्लाट हो जे जगह ते जो मस्जिद नबवी आ खरीद करणो आ। ओए बच्चा तैयार किया सा मुफ्त में देने जे लाइ तैयार हूं। हुजूर जी ज़ात ता त हर शे कुर्बान आ, जान माल हर शे कुर्बान। हुजूर फरमाया न मुफ्त में तवा का न वठबो, तवा के मुआवजो ॾिबो। वो मुआवजो अदा कयो हजरत सैयदना सिद्दीक़ अकबर। अॼुकल्ह के बकवास कंदा आहिनि न, रसूलुल्लाह जे सहाबन ते तान कंदा, घटि वधि ॻाल्हाईंदा। सॼी उम्मत मुहम्मदीय ते सिद्दीक़ जो इहो एहसान अॼुकल्ह जंहिं मस्जिद में माण्हू पहुचे थो हिकु नफ़िल पढ़े 50,000 नफ़िल जो सवाब। एक रुपयो खैरात करे 50,000 रुपये जो सवाब। खैरात करने जो सवाब। एक नमाज पढ़े 50,000 नमाज जो सवाब। उन मस्जिद जो प्लाट जे खरीद करे नो सिद्दीक़ अकबर या कुर्बानी घटा। तॾहिं त मुझे मुस्तफ़ा जी ज़ात फरमायो त बिन सभिनी जा एहसान मां मुस्तफ़ा दुनिया में लाए छॾिया आहिनि, पर सिद्दीक़ मुंहिंजो उहो दोस्त ऐं यार आहे जंहिंखे मां अल्लाह जी ज़ात बाबरकात क़यामत वारे दिहाड़े इन जो बदलो अता फरमाईंदो। या सिद्दीक़ जी कुर्बानी आहे, सिद्दीक़ जी मोहब्बत ऐं इश्क आहे रसूलुल्लाह जी ज़ात सां। अल्लाह साईं असां सभिनी खे सिद्दीक़ी इश्क नसीब फरमाए, सिद्दीक़ी मोहब्बत नसीब फरमाए। जे सिद्दीक़ अकबर मुस्तफ़ा जे मथां हर शइ कुर्बान कई, ऐं असांखे हर शइ मुस्तफ़ा जे ज़ात तां कुर्बान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जल्दों सम सुन्नतों ने बड़ियों से बड़ी